कंदासीं ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में थींदी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में पंज रुकनी लॉ बेंच केस जी ॿुधणी कंदो। इमरान ख़ान हाई कोर्ट में दाख़िल कयल जवाब में औरत जे ख़िलाफ़ लफ़्ज़नि खे ग़ैर इरादे करार ॾींदे अफ़सोस जो इज़हार कयो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में थींदी। ख़बर अवां सां शेयर कई पिया। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में पंज रुकनी लॉ बेंच केस जी ॿुधणी कंदी। इमरान ख़ान हाई कोर्ट में दाख़िल कयल जवाब में औरत जे ख़िलाफ़ लफ़्ज़नि खे ग़ैर इरादे करार ॾींदे अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में थींदी। तफ़सील मालूम कयूं था ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर आगाह कजो। जी बिल्कुल इमरान ख़ान ख़िलाफ़ जज ख़ातून के हवाले से अल्फाज या तक़रीर दौरान लफ़्ज़ ॻाल्हाया उन ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट तरफा पाण मुरादो नोटिस वरितो वियो। गुज़िरियल हफ़्ते इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान पेश थियो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला की तरफा सख्त नाराज़गी जो इज़हार किया वियो। चयो वियो इमरान ख़ान जो पार्टी जो सरबराह है उनके अड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जन। इन हवाले से इमरान ख़ान गुज़िरियल हफ़्ते जवाब दाख़िल करायो उन ते अदालत तरफा इमरान ख़ान के इहो नोटिस जारी किया तव्हां इन जो जवाब ॿीहर अदालत में जमा करायो हफ़्ते खण जी मोहलत दी जैखां अॼु इमरान ख़ान तरफा इस्लामाबाद हाई कोर्ट में जवाब है वो अॼु दाख़िल कराइंदो। अलबत्ता इमरान ख़ान तरफा इन वक्त ताईं जवाब इस्लामाबाद हाई कोर्ट में वकील ज़रिए जमा कराया विया उनमें अॼु भी इमरान ख़ान माफ़ी वठण के बदिरां सिर्फ़ सिर्फ़ इहो जवाब अदालत में जमा करायो है तो मूंखे ख़ातून जज के हवाले से अड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जे हाँ घणी थी अदालत इन केस के ख़त्म करे। इमरान ख़ान जो लहजो है वो अॼु भी साॻियो ई बरक़रार है। अदालत में जवाब दाख़िल कराइण के हवाले से अॼु ॿुधणी कुछ देर खां पोइ शुरू थियण वारी आहे उनमें इमरान ख़ान तरफा जज ख़ातून के हवाले से लफ़्ज़ चया हा उहे वापस वठण माफ़ी वठण के बदिरां सिर्फ़ सिर्फ़ इहो चयो है जवाब में मूंखे जज ख़ातून के हवाले से अड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जे हाँ घणो थियो अदालत मां इन ते अफ़सोस करे सघां थो पर अलबत्ता माफ़ी वारो लफ़्ज़ उन जवाब में जमा लिखियल ना है। सिर्फ इहो लिखियल है मूंखे उहे लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जनि मां अफ़सोस जो इज़हार कयां थो। हाँ अदालत इन केस के ख़त्म करे हाँ कुछ ही देर खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस अतर मिनल्ला की सरबराही में लार्जर बेंच इमरान ख़ान ख़िलाफ़ जज ख़ातून के हवाले से अल्फाज ॻाल्हाया हुआ नाज़ेबा अल्फाजन में धमकी ॾिनी उन हवाले से कोर्ट तरफा पाण मुरादो नोटिस वरितो वियो उन केस की ॿुधणी कुछ ही देर खां पोइ शुरू थियण वारी है। पर इहो ज़रूर ॿुधाईंदो ना इमरान ख़ान तरफा वकील ज़रिए इन इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी खां अॻु में जवाब जमा करायो आहे उनमें इमरान ख़ान एक दफ़ो ॿीहर माफ़ी वठण खां माज़रत करे छॾी है। सिर्फ़ सिर्फ़ जवाब में इहो जणायो है तो मूंखे जज ख़ातून के हवाले से ये लफ़्ज़ न ॻाल्हाइण घुर्जनि मूंखे अफ़सोस है अदालत हाँ इन केस के ख़त्म करे इन हवाले से कुछ ही देर खां पोइ ॿुधणी आहे शुरू थींदी जी। ठीक है, मेहरबानी नज़ीर चारण तफ़सीलनि लाइ।